अस्सलाम वालेकुम। मैं सिटी मिठवर बाबा बिन करंटे बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन करंटे चटा बेटी पार्क नंबर 61। जेको सवाबु दुख सुख गॾु रहणु हिकु ॿियनि जो साथ ॾियणु सवाबु घणो माफ़ करणु दरगुज़र करणु घुरिजे। जेको सवाबु मिठू हिकु ॿियनि सां घणो प्यार मोहबत करणु सवाबु घणो मुसाफ़िहो दुआ सलाम करणु घुरिजे। जेको ॿेड़ो दरिया समुंड ते हले पियो पाणीअ ते अञा ताईं हले पियो इहो हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ईजाद कयो हो। होको उनजो ॾींदो जंहिं वटि जेका शइ हूंदी उम्दा सुठियूं सुहिणियूं ख़ूबसूरत शयूं आहिनि कंदो सुठो कलाम अल्लाह फ़मीन। मालिक के अहिड़ा सबब ज़रिया मुसबिल असबाब आहे रहमत के जोश अचे उनजी जे ॿियनि सां नेकी करणु घुरिजे ॿियनि सां भलाई करणु घुरिजे जे ॿियनि सां इतिहाद करणु घुरिजे ॿियनि ते एतमाद करणु घुरिजे जे 2 12 या 2 22 ॿियनि ते अहसान करणु घुरिजे जे जंहिंसां जॾहिं बराबरी हिकु जहिड़ाई हुजे ॿियनि सां त पोइ जेको जहिड़ो हले उन सां अहिड़ो हलिजे। जे करणु न घुरिजे ॿियनि सां कूड़ धोखो फ़िरेब ॿियनि ते एतबार करणु घुरिजे। जे करणु घुरिजे न ॿियनि सां बदसलूक हसद ॿियनि सां प्यार मोहबत करणु घुरिजे। जे करणु घुरिजे ॿियनि जो अदब एहतराम ॿियनि सां गुफ़्तगू नरमीअ सां करणु घुरिजे। जे करणु घुरिजे ॿियनि सां ख़ुलूस शफ़क़त ॿियनि सां वाइदे वफ़ाई करणु घुरिजे। जे करणु घुरिजे न ॿियनि सां बद इख़लाक़ी ॿियनि सां मिठू इख़लाक़ ख़ुशि सलूक करणु घुरिजे। जे किताबनि में घणो कुझु उन्हनि बाबति लिखियलु आहे चूंडे पढ़ो उहे त भलाईअ जा कम कनि था उन्हनि में आहिनि घणियूं ख़ूबियूं ऐं पिण ख़ुशि गुफ़्तार चूंडियो ॻाल्हियल उन्हनि जा गुफ़्ता अहिड़ा बि नेकीअ जा कम कनि था।